नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो लॻ ॻोठ हाक़म जूणेजो जे रवासिन जो बााثرن पारां ॿनी ते कयल कब्ज़े ऐं हमले ख़िलाफ़ रवासिन साथी जूणेजो ऐं संदसि जे पुटनि जो एहतजाजी मुज़ाहिरो इन मौक़े ते मुतासिर ॻोठाणनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु आहे त सुबुह तक़रीबन 8 बजे जो टाइम हो। ऐं हेठि पंहिंजी बनीअ ते लथुसि। मुंहिंजा छोकिरा ई नंढड़ा ॿई असदुल्ला ऐं सनाउल्ला अॻे ई मौजूदु आहे हुते बनीअ ते। ऐं हितां हेठि लथुसि त इसाक ऐं मूसो अॻे ई प्लानिंग सां लठियूं। इसाक खे कुआड़ी हथ में ऐं मूसा खे लठु ई हथ में, हीअ लिखिया बीठा हुआ। इसाक खे मूं पहिरें ॾिठो त मूं सम्झो शायदि पंहिंजे उताके ते ईअं ई बीठो आहे, पर जॾहिं आउं घटीअ मां उताके जी मां हेठि लही पंहिंजी बनी आहे, मुंहिंजी 2 एकड़ आहे उताके जे हेठिएं पासे, उते जेॾीमहिल वियुसि त मूंसे मूंखे गार ॾेई परियां खां वरियो। मूंखे जी ख़बरदार अॼु न बचंदे। हुन हिकिड़ो दफ़ो मूं ते लठ सां वार कयो त मूं घुसाए वरितो। जेॾीमहिल ॿियो दफ़ो मूंखे धकु हईं त मूंखे टंग में लॻी वियो। टंग में धकु लॻण खां मूं हिन खां जी लठ खसण जी कोशिशि कई। इसाक एतिरी देरि में अची वियो, जंहिं मूंखे पुठिए पासे खां अची मथे में धकु आयो। धकु हणण सां आउं हेठि किरी पियुसि। जेसिताईं मुंहिंजा 2 पुट थोरो मूंखां फ़ासिले ते अॻे ई जिते मौजूदु हुआ उन 2 एकड़नि में, उहे आया ऐं हुननि खे जेको रोकण जी कयूं, मूंखे उथारियूं। उथारण सां हिन मूंसे मूंखे वरी ॿी टंग में धकु आयो। धकु आयो त मूं हिन खां लठ खसण सां भॼी पई। इसाक वरी मूंखां पुठियां गले मंझां झले धिके ॾियण जी कोशिशि कई। मूं पाण संभाले वरितो। संभालण सां इहो थियो त हिन मूसे जेका लठ जेका वरी मूंखां वापसि खसे, हीअ जेको गुदो हयो आहे मूंखे पेट में, हीअ कमीस फाटल आहे, हिन जे हेठां गुदो साम्हूं पेट में लॻियल आहे, जेका खल लथल आहे। ईअं थी जेका असां शुरूआति थी आहे, बिना कंहिं सबब जे न मूं हिननि जो को नुक़सानु कयो, न का ॻाल्हि न मुआड़, ईअं ई मूं ते हमिलो करे मूंखे हिननि ज़ख़्मी कयो आहे। चाहियां थो त हिननि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थिए। सदाईं मूंखे धमकियूं ॾियनि था, मुंहिंजे औलाद खे धमकियूं ॾियनि था। हिननि जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे हिननि खे क़ाबू कयो वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं हिननि खे इन्हनि झेड़नि झटनि खां रोकियो वञे। असीं अमन पसंदि माण्हू आहियूं, न झेड़े में आहियूं न झटे में आहियूं। असीं पंहिंजे औलाद खे पढ़ाइण में पूरा आहियूं ऐं हीअ राति ॾींहुं शरारतुनि में मश्किरनि में पूरा आहिनि। मूंखे ऐं मुंहिंजे औलाद खे इन्हनि जी शरारतुनि खां महफ़ूज़ बनायो वञे। रात पंहिंजी प्लानिंग सां वेठा, जब बाबा आयो हेठि बनीअ ते त ओचितो हमिलो कयूं, लठ मुंहिंजे पीउ खे ज़ख़्मी कयूं, मूंखे बि ताईं ॿाहिरि हुई डक कयूं। इहो इन करे असां इंसाफ़ खपे। बाबा जीअं उथंदो आयो, हिन असां ते वार कयो ऐं पाण स्टूडेंट आहियां हमिलो कयो। असां मूंखे बि धकु आहियूं, मुंहिंजे पीउ खे धकु आहियूं, हरनि लठनि जा वार कयूं। असांखे इंसाफ़ खपे। हू 2 ॼणा हुआ लठ ऐं कुआड़ी सां। असीं हथे ख़ाली हुआसीं, पंहिंजे बनीअ ते बीठा हुआसीं, हुननि ओचितो वार कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।